नमाज से प्यार कर, नमाज से दिल लगा है। काफ़ी चवंदा आहिनि दोस्त त असां 4 वक्त पढ़ंदा आहियूं, 3 वक्त पढ़ंदा आहियूं। सुना नमाज फजर जी खां शुरू कर, फजर जी नमाज खां स्टार्ट कर, ईशा जी नमाज में ख़त्म कर। फजर जी नमाज इन में कुछ आए तो तॾहिं त रब फरमाए तो न त अस्सलातु खैरुम मिनल नौम। छा अस्सलातु खैरुम मिनल नौम? निंड खां बेहतर तो नमाज, निंड खां बेहतर आहे नमाज। नमाज के वक्त में खालिक अकबर जुल जलाल वल इकराम फेस टू फेस हूंदो अथई, आमो साम्हूं हूंदो अथई। पर नमाज के नमाज समझी पढ़, नमाज सुकून सां पढ़, सुकून ऐं राहत मिलंदी। याद रख, नमाज के वक्त में काबतुल्लाह जो तवाब रुकजी वेंदो आहे। नमाज के वक्त में मदीना शरीफ में मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सलामी रुकजी वेंदी है। तुंहिंजो कारोबार छो नथो रुकजे? हाँ, तुझा कम स्टॉप छो नथा थियनि? तुझा कमकार छो नथा रुकजनि? नमाज के वक्त में सब साइड ते कर। दुनिया धोखो अथई, इहा उन वक्त में ख़बर पवंदई जे वक्त में तुंहिंजो आख़िरी वक्त लाॾाणो करे वेंदो आहे न। पोइ तोखे इहे दुनिया वारा ईअं लॻंदा ॼण तोखे ज़ोरी मटी में अंदरि उछलीनि था, क़बर में दफ़नाइनि था। ज़ोरी ख़ुदा जो कसम ईअं लॻंदई। तू नमाज सां मोहबत कर, रब सां दिलि लॻाए, अल्लाह जे रसूल जी हदीसूं खोल, उन ते अमल कर। ॾिस त बेड़ा पार थी वेंदी, मुश्किलातूं आसान थी वेंदी। तुंहिंजी दुनिया जा ग़म ऐं हम सभु ख़तम थी वेंदई। परेशानियूं काथे न रहंदी। तू नमाज सां पढ़ी ॾिसंदा, तू रब जे आॾो झुक, रब कंहिंजे आॾो न झुकाईंदई। हाँ, तू अल्लाह जे रसूल जी हदीसनि खे खोल, उन ते अमल कर। के केर माई जो लाल जेको हुजे न, उनखे बि ताक़त न आहे जो तुंहिंजो कुझु बिगाड़े सघे। तू अमल त कर न, अमल कर। रब सां मिलण जी वॾी ख्वाहिश बि रखे थो त उथ फजर जी नमाज खां स्टार्ट करे छॾ। अॼु अहद करे छॾ, मूंखे नमाज पढ़णी आहे न, 5 वक्त पढ़णी आहे इंशाअल्लाह। जेसिताणी मुंहिंजे साह में दम आहे, मां नमाज खे न छॾींदुमि। छा मां नमाज खे न छॾींदुमि? अल्लाह सां त दिलि लॻाए ॾिस। दुनिया जो मज़ो वरितई, दुनिया धोखो अथई, हाणे रब सां त लॻाए ॾिस न दिलि। हाणे रब जे तरफ़ त रुख वठी ॾिस न सोना। खालिक अकबर रब जुल जलाल वल इकराम वॾा मौजज़ा बि ॾेखारींदो अथई। हाँ, वॾा मौजज़ा बि ॾेखारींदो अथई। तुंहिंजी निंड जेका ख़्वाब में अल्लाह पाक तोखे रंग ॾेखारींदो, तूं पाण ॾिसंदे इंशाअल्लाह तबारक अल्लाह। अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। अल्लाह पाक हर मुसलमान मोमिनन खे इहदिन सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलाईंदो। ज़रूर आमीन जो मैसेज ॾिजो, कमेंट्स ॾिजो।